कराची यूनिवर्सिटी अंदर एक गैर सियासी सिंधी शागिर्द विंग जेका लतीफ़ जी ॿोली ऐं बेतन खे उजागर करण समेत यूनिवर्सिटीअ में नए ईंदड़ शागिर्दनि जी रहनुमाईअ लाइ कमु कंदड़ आहे। उन ते एहतजाज दौरान अॼु हमलो कयो वियो आहे। SS न्यूज़ जी रिपोर्टर शाहिद अली कोराई जी रिपोर्ट मूजिबि सिंधी शागिर्दनि ते हमले खां पोइ यूनिवर्सिटी इंतज़ामिया पुलिस ऐं रेंजर्स खे तलब करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस हमलो कंदड़ तंज़ीम जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए ज़ख़्मी धुर जे ॿिनि शागिर्दनि खे गिरफ़्तार करे वरितो। होॾां ज़ख़्मी थियल शागिर्दनि खे इस्पताल ॾांहुं रवानो कयो वियो, जिन मां हिकु शागिर्द जी हालत ॻणतीअ जोगी ॿुधाई पई वञे। कराची यूनिवर्सिटी अंदरि छिकताण वारी माहौल सबबि सख़्त ख़ौफ़ ऐं हिरास ठाहियल आहे। उन सिलसिले में मुतासिर धुर ऐं ज़ख़्मी सिंधी शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं यूनिवर्सिटी अंदरि लतीफ़ जी ॿोलीअ खे उजागर करण लाइ हिकु फॉर्म तहत कमु करियूं पिया, जेको गैर सियासी आहे। ॿिए पासे यूनिवर्सिटी मामले ते सूबाई वज़ीर बोर्ड यूनिवर्सिटीज़ इस्माइल राहू नोटिस वठंदे वाइस चांसलर खां रिपोर्ट तलब करे वरिती, जॾहिं त कराची यूनिवर्सिटीअ में सिंधी शागिर्दनि मथां थियल हमले, सिंधी ॿोली ऐं लतीफ़ सरकार जे बेतन जी तौहीन वारे अमल जी मुख़्तलिफ़ क़ौम परस्तनि ऐं सान्हा विंदनि एजाज़ सामटियो, मुबारक भट्टी, ग़ुलाम कंबर हाजाणो ऐं ॿियनि सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।